जेको बैंक बैलेंस कयो अथई न, जेको ग़रीबनि खे बि न ॾींदो आहीं, यतीमनि खे बि न ॾींदो आहीं, भली सिसकी मरनि त मरनि, भली जेको मन मरनि त ख़बर पए असां जेको मज़ो ॾिसंदासीं। न न, उहो मुंहिंजो मोमिन ई न आहे। मौला अली साहब फरमाए थो मोमिन ई न आहे मुंहिंजो। जेको सुम्हे पंहिंजे घर में सुम्हे थो, आराम सां सुम्हे थो, ऐं पासे में जेको आहे उहो सॼी राति आराम कोन्हे अथसि, उहो बुख आहे, बुख ते आहे उहो जेको आहे माना उनखे आराम कोन्हे के। माना इहो आहे त जेको माना पोइ छा थींदो, यौमुन ला यनफउ मालुन वला बनून इल्ला मन अतल्ला बिक़ल्बिन सलीम। हा अॼु जेको माना आहिनि दुनिया ते जेके पाण खे सम्झनि था उहे पाण खे भली सम्झनि, पर क़यामत में हिकिड़ो मिसाल मिले थो त हिकिड़ो शख़्स हुयो, उन मिसाल जे तव्हां लाइक़ु आहियो बि न, ऐं उन मिसाल जे तरफ़ तव्हां न वञिजो। साईं वञे पियो आख़िरी खट ते पियो आहे, यानी आख़िर में जेको आहे माना ख़ुदा हाफ़िज़ थो करे। हाय माना थधो साह थो खणे, थधो साह खणी साह त वयो सलियो, पर थधे साह खणण खां बाद में चए थो त हाय जेकॾहिं 10,000 हुजनि न, 10 लख बैंक में पूरा थियनि हा। माना छो त चइनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा करीम हूंदा आहिनि, हिकिड़ा सखी हूंदा आहिनि, ॿिया बखील हूंदा आहिनि, टिया लईन हूंदा आहिनि, चौथा करीम हूंदा आहिनि। पोइ तव्हां कहिड़ो पासो वठंदव? हा साईं ॿुधायांव थो, मसाला ॿुधायांव थो त सखी हुनखे चवंदा आहिनि जेको पाण कमाए, पाण बि खाए, ॿियनि खे बि खाराए, उहो सखी आहे। बखील उहो हूंदो आहे, हा थोरो यादि हुजे भला, बखील उहो हूंदो आहे जेको कमाईंदो पाण आहे, पाण खाईंदो आहे, ॿियनि खे न ॾींदो आहे, त बखील बि न थीजो। ॿियो लाइन अहिड़ो निभागो हूंदो आहे, उहो लाइन जे क़िस्म में ॿुधायो मिसाल त बैंक बैलेंस में 10 लख पूरा थियनि, साहु हले वियुसि, न पाण फ़ाइदो वरितई न ॿियनि खे फ़ाइदो ॾिनई। अहिड़ा कम न कजो, ए मौला जा मुहिबो, अहिड़ा कम न कजो। हाणे तव्हां चवंदो साईं असांखे त जेको आहे माना गुफ़्तगू करे, न मोमिन जी निशानी आहे, मोमिन जी निशानी आहे। मौला अली सलाम फरमाइनि था त उहो मोमिन न आहे, उहो मुंहिंजो न आहे जेको नमाज़ बि नथो पढ़े। वरी चवंदो हाणे मौली साहब फिरियो आहे नमाज़ ते, नमाज़ बि कंहिंजी आहे, जंहिंजी आहे न उहे पढ़नि था, जंहिंजी आहे उहे पढ़नि ई कोन था। वरी पढ़ा हदीसूं या क़ुरान, सभु तव्हांजो आहे, सभु कुझु तव्हांजो आहे, पर असां न ईंदासीं। असांखे किलो हिकिड़ो मज़बूत आहे न, बसि खोड़ आहे, ॿिनि किलनि में छो ईंदा? हा अली जहिड़ो कोई इमाम आहे कंहिं दुनिया में? हा साईं फातिमत ज़हरा जहिड़ी का ख़ातून आहे कंहिं दुनिया में? न आहे। किलो मज़बूत हो तॾहिं था कुॾो, हा तॾहिं था कुॾो। त अज़ीज़ान गिरामी यादि रखो, मौला अली सलाम फरमाए थो उहो मुंहिंजो शियो ई न आहे जेको बेनमाज़ी आहे। बेनमाज़ी मुंहिंजो न आहे। नमाज जो इनकारी न थीजो, मुक़ाबिले में न अचो। नमाज उहा आहे जेका इमाम हुसैन इस्लाम नमाज में अहिड़ो सिर रखियो जो मौला फरमाए त सिर मां रखंदुसि खणंदा ॿिया। हाँ से नाराज़ थी वियो? सिर अहिड़ो रखंदुसि मां खणंदा ॿिया। ए शहीद किरी पियो साईं, मौला नमाज़ पढ़ी न, शहीद किरी पियो मौला जे झोलीअ में। त मौला अहिड़ो लजपाल आहे, मौला खे फरमाइनि था मौला मां पंहिंजी वफ़ा पूरी कई। के शहीद तो अहिड़ी वफ़ा पूरी कई आहे। मौला लजपाल आहे साईं, लजपाल आहे। अहिड़ी तो वफ़ा पूरी कई जो पोइ जन्नत में अॻ में तूं हूंदे पोयां मां हूंदे, अॻियां तूं हूंदे पोयां मां हूंदुसि। इन खे चवंदा अथऊं हुसैन मौला जो सिपाही। त अज़ीज़ान गिरामी साईं ज़हरा सलाम फरमाए थी, ए मोमिनो नमाज़ त असांजे तव्हांजे तकबुर खे ख़तमु करण जे लाइ पैदा कई वई आहे। ज़िंदगीअ में तकबुर अची वेंदो आहे न, उहो जेको नमाज़ पढ़ंदो आहे उन में तकबुर न हूंदो आहे, उन में तुग़यानी न हूंदी आहे, उन में ताक़ूती न हूंदी आहे, उन में नरम दिली हूंदी आहे, उन में हमेशह मेवेदार वणु थो कॾहिं मेवेदार तव्हां खजूं बि हूंदियूं आहिनि। हा साईं मिसाल इहो सवलो आहे, ॿाहिरि निकिरंदो तॾहिं बि खजूं आहिनि, हेॾां वेंदो तॾहिं बि गरियूं खजूं आहिनि, घर में तॾहिं बि खजूं आहिनि। जॾहिं मेवो पची थींदो आहे रास, त पोइ जेको आहे माना कंधु झुकाईंदो आहे हेठि,
त शियो बि सदाई जेको आहे कंदो हेठि हूंदो अथसि, छो त मेवेदार माण्हू आहे न, भली पिया जिंबू हणनि, भली पिया हणनि, पर जेको आहे माना शियो न ॻाल्हाईंदो आहे। शियो ॻाल्हाईंदो आहे त उसूल सां ॻाल्हाईंदो आहे, फुज़ूल न ॻाल्हाईंदो आहे। ते शियो शरीफ़ हो, कॾहिं बि जेको आहे माना मौला जो हक़ बि न खसिजो कंहिंखां, ऐं कंहिं ते ज़ुल्म बि न कजो, कंहिं ते ज़ुल्म बि न कजो। पाण खां ॾाढे जे सां मुआवो टकाइजो त रसूल ख़ुदा जी हदीस आहे। ऐं उनखां बाद में मौला इमाम ज़माना ख़ुदि जेको आहे माना ॾाढनि जे लाइ त तलवार आहे, मुंतकिम आहे, मुंतकिमो करबला आहे, करबला जो इंतकाम वठंदड़ मौला इमाम ज़माना आहे। त अज़ान गिरामी यौमुन ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अल्लाह बिक़ल्बिन सलीम। इहा अहिड़ी ख़ुदाया क़ल्बे सलीम किथां आणियो त ख़ुदा जो आवाज़ ईंदो, वञो अहल बैत जे दरवाज़े, अहल बैत जे दरवाज़े ते वञो। हीउ अहिड़ो दरवाज़ो आहे जेको पाण बि पाक आहे, ॿियनि खे बि पाक कंदो आहे। ए मुरीदो, ए मौला जा मुरीदो, अहिड़ो जेको आहे न मुरीदी वरिती अथव, जेका मुरीदीअ ते ख़ुदि मलाइकनि खे नाज़ आहे, ख़ुदि मलाइकनि खे नाज़ आहे। तव्हां हिते वेठा आहियो न, पर मौला जा जेके मलाइक मुहिब आहिनि न, उहे तव्हांजे चौधारी बीठा आहिनि, चौधारी बीठा आहिनि, चौधारी बीठा आहिनि। जॾहिं जेको माना मजलिस पूरी थी वेंदी आहे न, इन्हनि में जेका ख़ुशबू ख़ुदा पैदा कंदो आहे, जॾहिं आसमान जे तरफ़ ईंदा आहिनि न, उहे मलाइक जेके चौकियुनि ते बीठा आहिनि, चवंदा आहिनि तव्हांखे कहिड़ी जेके माना ख़ुशबू लॻी आहे, तव्हांखे कहिड़ो रंग लॻो आहे। चई यार मूंसां न ॻाल्हाए, मूंसां न ॻाल्हाए, असांखे उहा चौकी मिली हुई जंहिंमें इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा अज़ादार हुया। असां उन्हनि जे क्या माना चौकी ॾिसी पई, उनजी हिफ़ाज़त कईसीं, उतां जेको माना रंग लॻो आहे। ते पोइ असांखे उहा जाइ ॿुधाईंदो, पोइ जाइ ॿुधाईंदासीं। वञो वञो, किथे वञो साईं? कोलाब जेल वञो, उते मोमिननि जा जेके माना पेरनि जा निशाना हूंदव, उते मौला जा निशाना हूंदव, उते जेको आहे वञो, उते तव्हांखे मिली वेंदो सभु कुझु। पहुचनि था, उहे पेरनि जी खाक खणनि था, उन्हनि भितियुनि खे चुमी ॾियनि था, उन्हनि जेको आहे माना प्रोग्राम खे चुमी ॾियनि था, पोइ जेका वञनि था, पोइ उन्हनि खे साथ अचे। अञा बि जेको आहे माना हज़रत फुतरुस अञा बि मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मज़ार ते चौकी थो ॾिए पियो त किथे आहिनि मोमिन, अचनि था जेको आहे मां उन्हनि जा जेके माना हाजतूं ख़ुदा जे बारगाह में पहुचायां। मोमिनो तव्हां अकेला न आहियो साईं, तव्हां अकेला न आहियो। यौमुन ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अल्लाह बिक़ल्बिन सलीम। अहिड़ी क़ल्बे सलीम किथां आणियो त ख़ुदा जो आवाज़ सोचे वञो अहल बैत जे दरवाज़े ते, अहल बैत जे दरवाज़े ते वञो। जॾहिं आया आहिनि न, जॾहिं आया आहिनि त उन मौला जी बारगाह में आया आहिनि, जेको मौला जॾहिं जेको आहे माना जंहिं काबतुल्लाह में आयो न, त काबतुल्लाह में का बि नंढड़ी हदीस कोन्हे रसूल ख़ुदा जी। साईं जॾहिं जेको आहे माना ॿार जी माउ जॾहिं ॿारु ॾियणींदी आहे न, हा तव्हां खां थो पुछां कोलाब जेल वारनि खां, के डॉक्टर बि हूंदा, के कंपाउंडर बि हूंदा, हा साईं सभु कुझु हूंदा, सभु कुझु हूंदा, सभु हूंदो, आबादो शादो। त उहा माउ बि नजिस हूंदी आहे साईं, माउ बि नजिस हूंदी आहे, इन लाइक़ु न हूंदी आहे त ख़ुदा जी इबादत करे। हा साईं माउ नजिस आहे, उन खां बाद में ॿार बि नजिस आहे। हैदरी उहा माउ बि नजिस हूंदी आहे, उहो ॿार बि नजिस हूंदो आहे, उहा जाइ बि नजिस हूंदी आहे। त हज़रत अली अलैहिस्सलाम जॾहिं काबतुल्लाह में आयो न साईं, मां अॼु ॿुधायांव थो खुले मैदान में, खुले पैगाम में। हा साईं भेण में टिप थो करे वठो। हा अब हिन खे बंदि कजांइ, हिन लफ़्ज़नि खे बंदि कजांइ। न लाराए छो न बंदि न आई, तेने काबतुल्लाह खे थोरायो, काबतुल्लाह खे थोरायो, छो त हिते जेको आहे माना हज़रत अली अलैहिस्सलाम जी अम्मा वेम कयो आहे, अम्मा वेम कयो आहे। जॾहिं वेम खां अॻु भला छा हुयो? अॻु आई त हज़रत मरियम जी अम्मा खे चयो वियो त साइण तुंहिंजो ही काबो ॿारनि जी ॼमणी जाइ न आहे, हितां हली वञ। ईअं थियो न साईं,
तव्हांखे ख़बर आहे क़दीमी आयो सभई हली वञे पर जॾहिं साईं फातिमा बिनत असद चए थी उन काबतुल्लाह जे गिलाफ़ खे हथ विझी चए थी ए ख़ुदाया हिन काबतुल्लाह जे गिलाफ़ जो वास्तो थी ये दर्द से आसान फरमाए त फरमाइनि था त उहा जेका पत्थरनि जी हज़रत इब्राहिम ठाही हुई काबतुल्लाह उहो टुटो आहे साईं टुटो आहे त जेका बि शइ टुटंदी आहे साईं पत्थरनि जी शइ टुटंदी आहे आवाज़ कंदी आहे तवज्जो हुजे हा आवाज़ कंदी आहे त हुते अॻिते वधी करे ऐं चवे थी त अॻिते वधी करे काबतुल्लाह में अंदरि वञी करे जेके माना ॿुधाए थी त मां करार जी माउ आहियां फरार जी न मां करार जी माउ आहियां अली करार आहे फरार न आहे मां उनजी अम्मा आहियां त अज़ानी ग्रामी न खागम अदब जो माहौल ॿुधायां तव्हांखे त अदब किथे कजे ऐं कंहिं अदब कयो आहे किथां अदब आयो आहे ए शियो तव्हां मुअदब आहियो तव्हांजा इमाम मुअदब तव्हां मुअदब केर बि जेको मन बदकलामी कोन कंदो आहे को बि शियो बदकलामी कोन कंदो आहे अज़ानी ग्रामी हज़रत फातिमा बिनत असद जॾहिं अचे थी न पंहिंजे घर में वेठी आहे त शिकम में उहो जिनीन आहे जिनीन चवंदा नंढे ॿार खे जिनीन आहे अचे थो जॾहिं जेको माना रसूल ख़ुदा दहलीज़ ते अचे थो ऐं क़दम अॻिते वधाए थो त उन जाइ ते उहे दहलीज़ जो ॿार जेको आहे माना अंदरि चुरपुर थो करे अमा उथी रसूल थो अचई इहो अदब जी हद आहे साईं अदब जी हद आहे रसूल थो अचई इस्तक़बाल करीसि त इस्तक़बाल कंदो हुयो इस्तक़बाल कंदी हुई साईं ईअं न साईं इस्तक़बाल कंदी हुई उन खां बाद में हज़रत नालो ॿुधायोसीं हा हज़रत इब्न अब्बास ऐं हज़रत जेको आहे माना ॿियो जंगजू जेको आहे माना मौला जो चाचो हुयो उन्हनि चयो त चाची तूं उथे छो थी चई ख़ुदा जी अज़मत जो कसम मां नथी उथां मूंखे उथारियो थो वञे केरु थो उथारे चई असां जेको आहे माना अॼु तुंहिंजा जेके माना कुल्हा मज़बूत कंदासीं ॾिसूं त केरु थो उथारे यानी छा ॾिसो मां बि थो ॻाल्हायां यानी छा यानी अलीअ जे मुक़ाबले में जेको आहे उहा परते हली वियो आहे कोई मुक़ाबिलो न करे सघियो आहे जॾहिं इब्न अब्बास हेॾां थो अचे ऐं जाफ़र हज़रत हेॾां थो अचे ॿई जेके आहिनि माना ज़ोर ॾेयूं जेके आहिनि माना कुलनि खे मज़बूत करे वेहनि था जॾहिं दहलीज़ ते रसूल ख़ुदा जा क़दम था अचनि हेॾा चुरपुर थी आहे उथी आहे साईं उथी आहे उन खां बाद में हज़रत हमज़ा जा हथ हिन पासे ॾे हज़रत अब्बास जा हथ हिन पासे ॾे ॿई हथ जोड़े करे चवनि था तूं ॼाणे तुंहिंजे पेट में जेको आहे उहो ॼाणे उहो हुयो केरु उहो हुयो जेको काबतुल्लाह में आयो हाय दरी ताज़ाने गिरामी ये अदब जी हद हुई इहा अदब जी हद है मौला इमाम अली अलैहिस्सलाम जेको आहे माना अञा बचपने में हुयो तॾहिं बि जेको आहे माना पंहिंजी अम्मा खे चवंदो त रसूलुल्लाह थो अचई मुंहिंजो सरदार थो अचई उथी इस्तक़बाल करेसि ऐं इन मुक़ाबले में कंहिं ॿियनि खे आणींदो न त उहे असांखे वणंदा ई न छो न वणंदा अली जे मुक़ाबले में केरु आहे कोई कोन्हे ताज़दाने गिरामी ॿुधाइनि था त रसूल ख़ुदा उन जिनीन खे खयो आहे हा साईं थोरो भला पढ़ी वठनि जिनीन खे खयो आहे 3 ॾिहाड़ा फातिमा बिनत असद काबतुल्लाह में आहे जेको मुसलमानो काबतुल्लाह खे सॼो था कयो न पोइ एॾे सॼो न कयो न छो था कयो एॾे सॼो छो था कयो असांजो एतिराज़ु न आहे असांजो एतिराज़ु अॻिते थींदो आहे हिते न आहे त ॿुधाइनि था त इहो जेको आहे नंढड़ो आयो 3 ॾिहाड़ा जंहिं मोहबत में आयो जंहिं वलवले ऐं जोश सां आयो उहो जोश त मिलियो कोन न जॾहिं अचनि था रसूल ख़ुदा खणनि था 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं अचनि था उहा ई चाबी जेका आहे माना जेका पहिरियां नथी लॻे उन ताले खे पहिरियां नथी लॻे हाणे लॻे थी
वो तालो खुलियो आहे रसूल ख़ुदा जे क़दमनि जी बोसी कई अथनि। उन खां बाद में रसूल ख़ुदा अॻिते वधिया आहिनि। जॾहिं खणनि था उन ॿार खे त उहो ॿार अहिड़ी खिलकत आहे, न रोए थो, न अखियूं थो खोले, न वरी गज़ा थो खाए। अज़ीम अज़ीम क़िस्म जो ॿारु आहे। ए अली ये रुने छो न? के रोअण वारा बि मिली वेंदई। साईं चई रोअण वारा बि मिली वेंदई। अहिड़े न थियनि त नाज़ कबो न। अखियूं छो न खुले चई साईं सभई बुत पिया, सभई बुत पिया हुया। हे अली उहो आहे जेको कॾहिं बि नथो चाहे त पहिरीं पहिरीं निगाह बुतनि ते पवे, पहिरीं पहिरीं मुंहिंजी निगाह रसूल ख़ुदा जे चेहरे ते पवे, तॾहिं अखियूं खोली अथनि। तव्हांखे ॾिठो अथमि तॾहिं अखियूं खोली अथनि। इन खां बाद में ग़ज़ा छो नथो खाए अली? चई अचां तव्हांजो महिमान थी खावां वरी पंहिंजे घरां। पोइ रसूल ख़ुदा अशद आंगुर ॾिनी आहे त रसूल नाज़ ॾिसो नाज़। चई साईं इहा ग़ज़ा सख़्तु आहे, इहा ग़ज़ा सख़्तु आहे। पोइ हज़रत रसूल ख़ुदा पंहिंजी ज़बान ॾिनी आहे। चई इहा त नरम आहे, ज़बान ॾिनी आहे। ज़बान चूसाईंदा आहिनि पंहिंजे मसइलनि ताईं, पंहिंजे मसइलनि ताईं ज़बान चूसाईंदा विया आहिनि। इहा छो चूसाइण साईं मतिलबु छा हुयो? इन जो राज़ छा हुयो? इन जो राज़ इहो हुयो त सुभाणे इहे कोई न चवे त इहा रसूल जी ज़बान है या अली जी ज़बान है। जुमिलो खाई वियो मुंहिंजो, हा जुमिलो खाई वियो। हीअ ज़बान जेका ॻाल्हाए थी, हीअ जेका ज़बान ॻाल्हाए थी, इहा अलीअ जी थी ॻाल्हाए या रसूल जी थी ॻाल्हाए? माना इहा उहा ज़बान आहे। हैदरी ताज़दान गिरामी, इल्ला मन अल्लाह बिक़ल्बिन सलीम। अहिड़ो क़ल्ब सलीम जेको आहे माना ख़ुदा जी बारगाह में पहुचे। इल्ला सवाइ उनजे जेको सालिम क़ल्ब आहे, जंहिं क़ल्ब में ख़ुदा जी मोहबत खां अलावा का बि मोहबत न हुजे, अहिड़ो क़ल्ब खणी अचो। अहिड़ो क़ल्ब जेको आहे अली अलैहिस्सलाम जी बारगाह में जॾहिं पहुतासीं न त हीउ अहिड़ो घराणो आहे साईं जेको पंहिंजो पाण बि पाक आहे, पाणीअ वांगुरु जीअं पाणी पाक आहे, तीअं जेको आहे माना ॿियनि खे बि पाक कंदो आहे। अहल बैत जो घराणो ईअं आहे, पाण बि पाक आहे, ॿियनि खे बि पाक कंदो आहे। त अज़ान गिरामी, जितनी अज़मत थी उतनी मुसीबत भी थी। अज़ान गिरामी, तव्हां 22 सफ़र में आहियो न? 22 सफ़र न अचिया। बिस्मिल्लाह। 22 सफ़र चेलम करे साईं मौला इमाम सज्जाद अलैहिस्सलाम फरमाइनि था त जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी पोड़ो थी वियो आहे, करबला जे मैदान में वेठो आहे। अखियूं वॾियूं थी वियूं अथसि, चवनि ॾिसे कोन थो। अखियूं वॾी करण जो मतिलबु हूंदो आहे त ॾिसंदो न आहे माण्हू, वॾो थी वेंदो आहे, वॾो थींदो आहे वॾियूं थी वेंदियूं आहिनि, माना अखियूं न ॾिसंदियूं आहिनि। हुन खां बाद में मौला इमाम सज्जाद अलैहिस्सलाम ॿुधाइनि था ए जाबिर, हीअ जेका जॻह आहे न, हिते मुंहिंजो बाबा लथो हुई, हिते मुंहिंजो बाबा लथो हुई, हिते मुंहिंजो भाउ अली असगर लथो हुई, हिते मुंहिंजो भाउ अली अकबर लथो हुई। हिते जेके आहिनि माना खीमा हुई जंहिंमें जेके आहिनि मुंहिंजी अम्मा जी चादर जेके आहिनि महफ़ूज़ न रही। हे सभई जेके आहिनि तारीफ़ कराईंदे कराईंदे हिकिड़ी अहिड़ी जाइ ते आया जंहिं जाइ ते पथरनि जो ढेर नज़र अची पियो। उन ढेर ते बीह जेको माना चई त हिते जेको आहे मौला मुंहिंजो बाबा हुसैन हिते लथी। उन खां बाद में पथरनि सां इस्तक़बाल कयो वियो। अज़ान गिरामी, हीउ मंज़र उहो मंज़र आहे जंहिं मंज़र में हुकुम थियो त ख़याम अहल बैत खे जलायो। जॾहिं हुकुम थियो न ख़याम अहल बैत खे जलायो त बीबियूं पंहिंजे ॿारनि बचड़नि सां हिकिड़े खीमे खे बाहि लॻी हा न, उन खीमे खां वरी ॿिए खीमे में वञनि हा, ॿिए खीमे में वञनि हा न। तव्हां असां पढ़ी वियोसीं न साईं, मां बि पढ़ी वियुसि। पथर ते लाहियां, न रोअण थो अचे, न हाय थो करणु अचे। पढ़ी वियुसि त ख़याम खे बाहि लॻी, अहल बैत अलैहिस्सलाम निकिता, हिकिड़े खीमे खे बाहि लॻी, उहो जली वियो। वरी साइणियूं
उतां निकितियूं वरी ॿारनि बचण सां वरी जेके माना ॿिए खेमे में वियूं। मां बि पढ़ी वियुसि, तव्हां बि पढ़ी छॾियो, तव्हां बि ॿुधी छॾियो। पर हंधु उहो ॿरंदो आहे साईं, चलंदो आहे जिते बाहि ॿरंदी आहे। करबला असां कोन हुयासीं, तव्हां मां कोई करबला हुयो? हे तव्हांजे दिलि में इहा अहिड़ी मुहबत छो आई आहे? ए अहल बैत जा मईंदड़ो, तव्हांखे ॿुधायां थो हदीस, हज़रत रसूल ख़ुदा ॿुधायो आहे त इन क़तल अल हुसैन हरारतुन फी क़ुलूबिल मोमिन ला तबरुद अबदा। हे अहिड़ी हरारत आहे जेका मोमिन जी कॾहिं बि थधी कोन थी। जॾहिं बि हुसैन जो नालो ॿुधंदी न, हीअ जेके तड़पी उथंदी। चवनि था हिकु अहिड़े खीमे में आई हिकिड़ो हमीद रावी आहे जेको परे खां रवायत थो करे। मूं ॾिठो त हिकिड़ी बीबी आहे, हिकिड़ी बीबी आहे, मां ॾिठो त का क़ीमती शइ अथसि, क़ीमती शइ अथसि जेका हरण वञे थी वरी निकिती थी अचे। हिकिड़ी क़ीमती शइ अथसि जेका वञे थी वरी जेका मोटी थी अचे, ख़ाली मोटी थी अचे। मूं ॾिठो पए हिकु दफ़े ॾिठो में त साइण जे पुठीअ ते हिकिड़ो 22 सालनि जो जवान पुठनि ते सवार हुयो, खणी आई ॿाहिरि। उन खां बाद में हिकिड़ी नंढड़ी नीगर बि ॾिठी, इहा दफ़े जे ख़िलाफ़ नंढड़ी नीगर बि ॾिठी, जंहिंजे दामन खे बाहि हुई। हा, तव्हां यको मसा ॿुधंदा आहियो, मां बि ॿुधी आयुसि। नंढड़ी नीगर आहे, 4 सालनि जी आहे। 4 सालनि जी नीगर हूंदव न, हा साईं, तसवुरु कयो होॾे, उनखे कोई मारींदो आहे न, पाण न पुॼी सघंदी आहे, पर चवंदी आहे पीउ मुंहिंजो बाबा ईंदो न, चवंदी ईअं त मुंहिंजो बाबा ईंदो न, मुंहिंजो ॾाॾा ईंदो न, उनखे मां चवंदसि साइण सकीना बि लाज़मी अचे हूंदो। असांजे गिरामी दामन में बाहि लॻल है, उन दामन जी बाहि खे खणी करे करबला जे मैदान में डोड़ी आहे। हमीद मुस्लिम ईसाई आहे, मुसलमान बि न आहे। ए मुसलमानो हैफ़ हुजे तव्हांखे, ईसाई आहे साईं, ईसाई आहे। उहो चए तो घोड़ो डोड़ायो आहे, इन जो वञी जेको माना दामन जो बाहि विसायां, दामन जी बाहि विसायां। पोइ चए थो मां घोड़ो डोड़ायो आहे न, त उन सईद ते अञा सईद ते एॾा निशान थिया हुया, एॾा निशाननि जा जेके माना निशान हुया जेके मां बर्दाश्त कोन करे सघिया। ईसाई थो चवे मां बर्दाश्त कोन करे सघिया। जॾहिं जेको माना साइण किरी पई आहे न, साईं जुमिलो ॿुधो, साइण किरी पई आहे न, थाबल जी किरी पई आहे न, किरण खां बाद में नंढड़ा हथ बजा ॿधी चए थी त मुंहिंजे क़रीब न जा, मां सईद ज़ादी आहियां, मुंहिंजे क़रीब न अचा। अज़ान गिरामी उन खां बाद में ॾिठे जेको हमीद मुस्लिम खे त मूं ते ज़ुल्म करण वारो न आहे, शिमिर बि न आहे। त पोइ चई त मूंखे ॿुधाईंदे भला इहो रस्तो ॿुधाईंदे त नजब जो रस्तो केॾां वञे, मां तव्हांखे ॿुधायो न, नंढड़ो ॿारु हूंदो आहे न साईं, पुॼी न सघंदो आहे, पर चवंदो आहे बीह त मुंहिंजो ॾाॾा अचे, मुंहिंजो बाबा अचे, तोखे मां हिसाब वठंदसि, तुंहिंजो हिसाब वठंदसि। त उते साइण जेको आहे माना चए थी हे मुस्लिम मुंहिंजो उते ॾाॾा थो रहे, ॾाॾा अली थो रहे। ॾाॾा अली कहिड़ो ॾाॾा अली आहे? चए उहो ॾाॾा अली आहे जेका मुंहिंजी पुफी आहे न, उहा जॾहिं न नाना जे रोज़े ते वेंदी त पखियुनि खे बि उॾाए चवंदो हुयो त पखियुनि खे बि उॾायो, मुंहिंजी परदेदार धीअ थी वञे पंहिंजे नाना जे रोज़े ते। त अज़ान गिरामी उन जाइ ते जेको माना साइण फरमाए थी, त उते मां वेंदसि ॾाॾा अलीअ खे ॿुधाईंदसि त ॾाॾा जंहिं पुफीअ मां जे लाइ पखियुनि खे परंदनि खे वणनि त उॾाईंदा हुयो न, उहा ख़याम जे खाक ते वेठी अथव,
उहो जंहिं बाबा हुसैन ते नाज़ हूंदा आहिनि नाज़ हूंदा आहिनि उहो ॾाढा बाबा उहो करबला जे मैदान में तती रेस ते पियो इन लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन वसय्यल्लाहुल्लज़ीना ज़लमू व यमुन्नाकुल खुदाया बिहक़ मुंदो आले मोहम्मद हिन ॻोठ खे शादो आबाद फरमाए नज़रदारनि खे शादो आबाद फरमाए मुंहिंजा मौला वास्तो थी मुंहिंजे अज़मत जो हिन खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू